नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के सोबोतिरो ख़बर ॾींदालूं। सोबोतिरो शहर जे रूरल हेल्थ सेंटर जे मेडिकल ऑफिसर डॉक्टर शाहिद हुसैन सैतो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त डॉक्टर शाहिद सातो 2-3 महीननि खां हिते RSC सोबोतिरो में पोस्टेड आहियां। अॼु पंहिंजे मामूल मुताबिक़ पंहिंजी ड्यूटी ते वेठो हुयुसि त अॼु शफ़क़त सातो, निसार साते, सफ़दर सातो जेके बशण साते जा ॿाहिरि आहिनि हुननि सां असांजा ज़ाती इख़्तिलाफ़ आहिनि ऐं संगावती मसइले ते असांजा मसइला नंढड़ आहिनि, जंहिंजे करे असां ते उन्हनि बख़्शण साते ऐं उनजे सोटनि ॿाहिरनि असां ते मुख़्तलिफ़ कोर्टनि में मोते मुंहिंजे भाउ ते केस दाख़िल कराया, जेके कोर्ट सगोरीअ कूड़ा केस सम्झी ऐं उहे ख़ारिज करे छॾिया आहिनि। उन्हनि जॾहिं ॾिठो त उन्हनि खैरपुर में नौशरो फेरो ऐं ॿियनि बटन ज़िलनि में मूं ते केस दाख़िल कराया, जेके कोर्ट सगीरे सभु कूड़ा कया। उन्हनि ॾिठो त हाणे उहे कोर्ट में असां हिन में कामयाबु नथा वञूं त अॼु शफ़क़त सातो, सफ़दर सातो, निसार सातो ऐं हिकु नामालूम माण्हू मां पंहिंजी ड्यूटीअ ते वेठो हुउसि त उते ऑफिस में अंदरि घिरी आया। शफ़क़त साते मुंहिंजे निड़ ते पिस्टल रखी चयो त जेकॾहिं तूं बशण साते सां निसार साते वारनि सां नथो ठहे ऐं केसनि तां हथु नथो खणे त तोखे जान खां मारे छॾींदुमि। हीअ असांजो इलाइक़ो आहे, हिते असां पंहिंजी मर्ज़ीअ सां ड्यूटी माण्हुनि खे करणु ॾींदा आहियूं ऐं तोखे असां ड्यूटी बि न करणु ॾींदासीं। अञा न मञींदे त असां तोखे पंहिंजे जान खां मारे छॾींदासीं। हुन खां पोइ निसार जेको कार में वेठल हुयो, ही टई वापसि कार में वेही करे हलिया विया। DIG सखर, SSP खैरपुर, SHO सोबोतिरो खे अपील थो कयां त मुंहिंजे जान खे ख़तरो आहे, असांजा मसइला हलंदड़ आहिनि, मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं आइंदा जे लाइ इन्हनि खे जल्दी गिरफ़्तार करे ऐं उन्हनि खे मूंखे जेका हो सुकून सां ड्यूटी करणु ॾिनी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।